अकाउंट्स कमेटी के इजलास दौरान आपाशी खाते में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जो रिकॉर्ड गुम हुजण जो इंकिशाफ थियो आहे। चेयरमैन निसार खोड़ो की सदारत हेठि सिंध असेंबली की पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास थियो आहे। आपाशी खाते में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जो रिकॉर्ड पेश न कयो वियो। 85 अरब रुपयनि जे RBOD ऐं ॿियनि मनसूबनि जो रिकॉर्ड पेश न कयो वियो। आपाशी खाते वारे सेक्रेटरी जवाब ॾिनो त आपाशी खाते जो रिकॉर्ड नेब खणी वई आहे। कमेटी चेयरमैन रिकॉर्ड पेश करण लाइ हफ़्ते जी मोहलत ॾेई छॾी आहे। चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त हिकु हफ़्ते ताईं रिकॉर्ड पेश न कंदड़नि खे फारिग कयो वेंदो। हुन इहो बि चयो त रिकॉर्ड न हुजे त PAC इजलास घुराइण जो कहिड़ो फ़ाइदो आहे। पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जे इजलास दौरान आपाशी खाते में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जो रिकॉर्ड गुम हुजण जो इंकिशाफ थियो आहे। चेयरमैन निसार खोड़ो जी सदारत हेठि सिंध असेंबलीअ जे पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जो इजलास थियो आहे। आपाशी खाते में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जो रिकॉर्ड पेश न कयो वियो। 85 अरब रुपयनि जे RBOD ऐं ॿियनि मनसूबनि जो रिकॉर्ड पेश न कयो वियो। आपाशी खाते वारे सेक्रेटरी जवाब ॾिनो त आपाशी खाते जो रिकॉर्ड नेब खणी वई आहे। कमेटी चेयरमैन रिकॉर्ड पेश करण लाइ हफ़्ते जी मोहलत ॾेई छॾी आहे। चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त हिकु हफ़्ते ताईं रिकॉर्ड पेश न कंदड़नि खे फारिग कयो वेंदो। हुन इहो बि चयो त रिकॉर्ड न हुजे त PAC इजलास घुराइण जो कहिड़ो फ़ाइदो। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास दौरान आपाशी खाते में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जो रिकॉर्ड गुम हुजण जो इंकिशाफ थियो आहे। चेयरमैन निसार खोड़ो जी सदारत हेठि सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जो इजलास थियो आहे। आपाशी खाते में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जो रिकॉर्ड पेश न कयो वियो। 85 अरब रुपयनि जे RBOD ऐं ॿियनि मनसूबनि जो रिकॉर्ड पेश न कयो वियो। आपाशी खाते वारे सेक्रेटरी जवाब ॾिनो त आपाशी खाते जो रिकॉर्ड नेब खणी वई आहे। कमेटी चेयरमैन रिकॉर्ड पेश करण लाइ हफ़्ते जी मोहलत ॾेई छॾी आहे। चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त हिकु हफ़्ते ताईं रिकॉर्ड पेश न कंदड़नि खे फारिग कयो वेंदो। हुन इहो बि चयो त रिकॉर्ड न हुजे त PAC इजलास घुराइण जो कहिड़ो फ़ाइदो। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास दौरान आपाशी खाते में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जो रिकॉर्ड गुम हुजण जो इंकिशाफ थियो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, निसार खोड़ो जी सदारत हेठि सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी जो जेको इजलास थियो आहे, कहिड़ा अपडेट्स ॾींदव? निदा कराची सिंध असेंबली में जो पब्लिक अकाउंट कमेटी जो इजलास थियो आहे। चेयरमैन निसार अहमद खोड़ो जो न सिर्फ इजलास की सदारत कई बल्कि आपाशी खाते के माली साल 2020 ऐं 21 के हिसाबन के हवाले से जायज़ो वरितो वियो। आपाशी खाते में अरबे रुपयनि जी जेके बेज़ाब्तियूं साम्हूं आयूं आहिनि, इन जे हवाले सां जेके रिकॉर्ड आहे उन जे गायब थियण जो इंकिशाफ थियो आहे। लॻभॻि 285 अरब रुपयनि जो जेको RBOD ऐं ॿिया जेके मनसूबा हुया उन जो रिकॉर्ड बि जेको पेश न कयो वियो। आपाशी खाते जे सेक्रेटरी पारां ॿुधायो वियो त जेको रिकॉर्ड आहे उहो नेब पंहिंजी तहवील में वठी खणी वियो आहे ऐं कुझु रिकॉर्ड वटि मौजूद ई नाहे। अहिड़ी तरह सां जेका ब्रीफिंग हुई RBOD मनसूबे के हवाले से 26 सितंबर से ब्रीफिंग ॾिनी वेंदी ऐं जंहिंमें हिकु हफ़्ते में रिकॉर्ड पेश करण के हवाले से चेयरमैन PAC सख्त एक्शन खणंदे हुकुम जारी कयो त अगर जेकॾहिं हफ़्ते के अंदर रिकॉर्ड पेश न कयो वियो त समूरनि जेके अमलदारनि खे न सिर्फ फारिग कयो वेंदो बल्कि रिकॉर्ड न हुजण जी सूरत में PAC जे इजलास जो जेको मुनक़िद करण जेको फ़ाइदो ई नाहे। निसार खोड़े जो इहो चवणु आहे त उहो हिकु हफ़्ते जी मोहलत ॾिए थो कि न सिर्फ समूरो रिकॉर्ड पेश करे ॾिनो वञे बल्कि अगर जेकॾहिं आपाशी खातो हवाले सां पंहिंजी ना हली ऐं कोताही अगर जेकॾहिं ॿीहर साबित कई त अमलदार पाण खे पंहिंजी नौकरी ते न सिर्फ बरक़रार न सम्झनि बल्कि हवाले सां हू वज़ीर आला सिंध ख़त लिखंदो बल्कि जेके अरबे रुपयनि जो जेको हिसाब किताब आहे उहो इन्हनि अमलदारनि खां ई वसूल थींदो। त न सिर्फ सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो आहे चेयरमैन पारां ऐं 285 अरब रुपए जो जेको हिसाब आहे उहो पेश करण जे हवाले सां हुकुम जारी करे छॾियो आहे। जी निदा। ठीक आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।